नाज़रीन, मीरपुर ख़ास में हुरन जी रूहानी पेशवा हज़रत पीर पागारा पीर साईं सबक़तुल्लाह शाह राशिदी जे हुकुम ते पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल पारां ज़िले मीरपुर ख़ास जे सदर मुबारक अली जे अॻुवाण में पाक फ़ौज सां यकजहती जे इज़हार लाइ मीरपुर ख़ास खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रिपोर्टर रब नवाज़ पंवर मूजिब रैली में शरीक कारकुननि जे हथनि में पाकिस्तानी झंडा ऐं प्ले कार्ड खंयल हुआ ऐं सॼो शहर पाकिस्तान ज़िंदाबाद ऐं पाक फ़ौज ज़िंदाबाद जे ज़ोरदार नारनि सां गूंजी वियो। उन मौक़े ते पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल ज़िले मीरपुर ख़ास जे सदर मुबारक अली महर रैली खे ख़िताब कंदे पाक फ़ौज सां मुकमिल यकजहती जो ऐलान कंदे चयो त पीर साईं पागारो ऐं पूरे हुर जमायत पाक फ़ौज सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीठल आहे। उन मौक़े ते मेजर रिटायर मिर्ज़ा मसरूर बेग, मुफ्ती अयूब सिकंदरी, मलिक हसन रज़ा ऐवान, मुफ्ती शरीफ सईदी, लक्ष्मण दास, अमानुल्लाह शर ऐं निकाश मरी ख़िताब कंदे पाक फ़ौज सां मुकमिल यकजहती ऐं हिमायत जो इज़हार कयो। उन मौक़े ते जंहिं में चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन मुल्क अब्दुर्रज़ाक सेठ, लक्ष्मण दास, अमानुल्लाह शर, हाजी फज़ल मेमण, फ़कीर सलीम सियाल समेत हज़ारनि जी तादाद में हुर जमायत पार्टी जे उहिदेदारनि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई ऐं उन अज़म जो वर्जाउ कयो त हमेशह पंहिंजी फ़ौज ऐं मुल्क पाकिस्तान जे बचाव खे हर सूरत में यकीनी बणायो वेंदो।